कराची में ह्यूमन राइट्स काउंसिल सिंध चैप्टर के सीनियर काउंसिल डॉक्टर सनाउल्लाह मेमण पारां DIG ट्रैफिक कराची सैयद पीर मोहम्मद शाह के मान में इफ्तार पार्टी जो एहतमाम किया वियो। आइवरी कोस्ट के कौंसल खाने में मुनक़द कयल इफ्तार पार्टी में मेहरान टीवी के सरवाण गुलाम नबी मोराई, DIG सैयद पीर मोहम्मद शाह, फेडरल शरीयत कोर्ट ऑफ पाकिस्तान के अगूणे चीफ जस्टिस आगा रफीक अहमद खान, हेल्थ केयर कमीशन सिंध के चेयरमैन डॉक्टर खालिद शेख, सिंध पुलिस के अगूणे एडिशनल IG डॉक्टर गुलाम सरवर जमाली ऐं ज़िंदगी के मुख़्तलिफ़ शोबन से सलाहियल शख्सियतन शिरकत कई। उन मौके ते मेहरान टीवी से ॻाल्हाईंदे डॉक्टर सनाउल्लाह मेमण चयो त सैयद पीर मोहम्मद शाह हर दिल अज़ीज़ शख्सियत है ऐं हुन कराची में ट्रैफिक सुधारण लाइ बेहतरीन काविशूं कयूं आहिनि। असांजा सीनियर दोस्त आहिनि DIG पीर मोहम्मद शाह साहब जंहिं बतौर स्पेशली ख़ुसूसी कराची जे अवाम लाइ तमामु हिकिड़ो सुठो इक़दाम कयो आहे। जेके असांजा जेके रोड्स रस्ता हुया ऐं जेका ट्रैफिक जो निज़ाम हुयो जेको काफ़ी सालनि खां वठी बदहाली जो शिकार हुयो उन्हनि ते तमामु हिननि सुठो फोकस कयो आहे ऐं उनखे असां एप्रिशिएट कयूं था। हीअ जेकी ख़ुसूसी इफ्तार पार्टी हुई उन्हनि जे ऑनर में रखी आहे असां। हिन जो सिंपली पैगाम इहो आहे त काफ़ी दोस्तनि सां मुलाक़ातूं ऐं हिकिड़ी सुन्नत बि आहे, अफ़ज़ल बि आहे त काफ़ी दोस्तनि सां मुलाक़ातूं बि थियूं ऐं हिकिड़ो तमामु बाबरकत महीनो आहे जंहिंमें असां गॾिजी डिनर कयोसीं गॾिजी। फेडरल शरीयत कोर्ट ऑफ पाकिस्तान के अगूणे चीफ जस्टिस आगा रफीक अहमद खान जो चवण हो त अॼु हुन वीचारे तमामु महिरबानी करे सभिनी खे घुरायो, मूंखे बि मुंहिंजे भाणे जो आहे पीर मोहम्मद शाह, उन खे बि ॿियनि दोस्तनि खे बि तमामु बहितर नमूने सां इफ़्तारी अॼु थी आहे। मां शुक्रगुज़ार आहियां जो यादि कयो अथई ऐं सभिनी दोस्तनि खे गॾे हिकु हंधि विहारियो अथई। ख़्यालनि जी ॾे वठि थींदी इंशाअल्लाह ताला, अल्लाह ताला हिनखे कामयाबु कंदो अॻिते। आइवरी कोस्ट के ऑनरी कौंसल जनरल फजल करीम दादाबाई चयो त इफ्तार पार्टियों खुशियों विरहाइण सां गॾोगॾु दोस्तनि सां हिकु हंधि मिलण जो मौक़ो पिणु फराहम कनि थियूं। सनाउल्लाह साहब हमेशा हर साल की तरह ये इफ्तारी का एहतमाम करते हैं, बहुत ही प्यार से खुलूस से सारे दोस्त यारों को गैदर करते हैं। रमज़ान ऐसे ही बरकतों का महीना है और मोहब्बतें बांटने का महीना है, फॉरगिवनेस का महीना है, मर्सी का महीना है। तो इसमें यही दुआ करते हैं कि अल्लाह पूरे जो है दुनिया में अमन लाए और जो है पाकिस्तान को हमेशा जो है तरक्की पे रखे। और सनाउल्लाह साहब का बहुत बहुत शुक्रिया कि उन्होंने आज भी सारे दोस्तों को यहाँ पे गैदर किया और इतनी शानदार इफ्तार डिनर कराया। DIG सईद पीर मोहम्मद शाह चयो त इफ्तार पार्टियूं मुनक़द करण हिकु बहितरीन रवायत बणिजी चुकी आहे। अल्हम्दुलिल्लाह दोस्त आहिनि ऐं अफ़्तारी असां वटि ख़बर अथव त असांजो हिकिड़ो कल्चरल हिकिड़ो तरीक़ो आहे कि असां अफ़्तारियूं कंदा आहियूं दोस्तनि जूं, दोस्त असांजूं कंदा आहिनि। सो अॼु असां सनाउल्लाह मेमण साहब जे सॾ ते पहुता आहियूं। हिननि जी मुहबत आहे, ख़ुलूस आहे जो हुननि सभिनी दोस्तनि खे गॾु कयो आहे ऐं यकीन कयो कि अफ़्तारी महिल असां पाण एतिरा ड्यूटी में मसरूफ़ हूंदा आहियूं। मुंहिंजा ऑफिसर सिपाही खां वठी करे SSPs ताईं सभु रोड्स ते आहिनि। मां बि हाणे बसि ईअं रोज़ो खुलण वारो आहे त उतां मां फ्री थी करे हिते पहुतुसि। पर बहरहाल ड्यूटी सां गॾु जेकॾहिं अहिड़ा दोस्त मिलनि ऐं एॾनि प्यारनि दोस्तनि खे इनवाइट बि करनि ऐं गॾु विहारनि त इन्हनि खे जज़्ब आहे ऐं हमेशह इन्हनि पंहिंजी फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो कयो आहे। हमेशह इन्हनि दावतूं कयूं दोस्तनि जूं। आई हैव ऑलवेज़ बीन पार्ट ऑफ दोज़ मीटअप्स ऐं अॼु मुंहिंजे मान में कई अथनि, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी। तक़रीब दौरान डॉक्टर सनाउल्लाह ईंदड़ महिमाननि जो आदर भाव कयो ऐं खेनि गुलदस्ता पेश करण सां गॾोगॾु अजरकूं ऐं लुंगियूं पिणु पहिरायूं। कैमरामैन आसिफ सां गॾु कमर मेमण, मेहरान न्यूज़ कराची।